नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 183 यानी 183 खां वठी 188 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो कुतिबा अलैकुम फ़र्ज़ कया विया आहिनि तव्हां ते अस्सियामु रोज़ा रखण कमा जीअं कुतिबा अलल्लज़ीना फ़र्ज़ कया विया उन्हनि माण्हुनि ते जेके मिन क़ब्लिकुम तव्हां खां पहिरीं हुआ लअल्लकुम तत्तक़ून शायदि के तव्हां परहेज़गार थी वञो या तव्हां अल्लाह खां डिॼण वारा थी वञो। अय्यामुम मअदूदात ॾींहं आहिनि चंद ॾींहं आहिनि ॻणप जा। फ़मन पोइ जेको बि कान हुजे मिनकुम तव्हां मां मरीज़न मरीज़ बीमार या अला सफ़रिन सफ़र ते फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र त पोइ उहो पूरी करे उन जी ॻणप ॿियनि ॾींहंनि में। यानी जेको रमज़ान में कंहिं वजह सां रोज़ा न रखी सघे उहो ॿियनि ॾींहंनि में उन जी ॻणप खे पूरो करे। व अलल्लज़ीन ऐं उन्हनि माण्हुनि ते जेके युतीक़ूनहु उहे ताक़त रखनि था इन ॻाल्हि जी यानी अफोर्ड करे सघनि था। फ़िदियतुन तआम मिस्कीन फ़िदियो ॾियण त हिकिड़े मिस्कीन खे खाधो खाराइणु आहे। फ़मन ततव्वअ पोइ जेको बि ख़ुशीअ सां ख़ैर करे या नेकी जो को कमु करे भलाई करे यानी ख़ैर करे फ़हुव ख़ैरुन लहू त उहो ख़ैर या बहितर आहे उन जे लाइ। व अन तसूमू ऐं अगरि तव्हां रोज़ो रखो त ख़ैरुन लकुम त बहितर आहे तव्हां जे लाइ। इन कुंतुम इहो त जॾहिं त तव्हीं इन कुंतुम तालमून यानी रोज़ो रखणु तव्हांजे बहितर आहे अगरि तव्हांखे इहा ॼाण हुजे यानी इहा तव्हांखे मालूम हुजे त रोज़ो रखणु वधीक बहितर आहे। शहरु रमज़ान नल्लज़ी महीनो रमज़ान जो उहो जेको या जंहिंमें उनज़िल फ़ीही नाज़िल कयो जंहिंमें अल-क़ुरआन जंहिंमें नाज़िल कयो क़ुरआन हुदन लिन्नास हिदायत आहे माण्हुनि जे लाइ व बय्यिनातिन मिनल हुदा ऐं वाज़े दलीलूं हिदायत मां वल फ़ुरक़ान ऐं फ़ुरक़ान यानी हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ु करण वारो क़ुरान जूं सिफ़ात। फ़मन शहिद मिनकुम पोइ जेको बि हाज़िर हुजे तव्हां मां अशहरु हिन महीने में फ़लयस्मुह त पोइ घुर्जे त उहो रोज़ो रखे उन में यानी रमज़ान जो महीनो जंहिंखे बि अल्लाह ताला नसीब करे उनखे घुर्जे त अगरि हू बीमार न आहे सफ़र ते न आहे त हू रोज़ो ज़रूरु रखे फ़र्ज़ आहे रोज़ो रखणु। वमन कान मरीदन ऐं पोइ जेको हुजे तव्हां मां मरीज़ बीमार औ अला सफ़रिन या सफ़र ते फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र पोइ उन जी ॻणप पूरी करे ॿियनि ॾींहंनि में। युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र हू चाहे थो अल्लाह तव्हां सां आसानी करण वला ऐं न युरीदु हू चाहे थो बिकुमुल उस्र तव्हां सां तंगी करण। वली तुकमिलू ऐं चाहे त तव्हां पूरी कयो मुकमल कयो अल इद्दत ॻणप इन जी जेतिरा रोज़ा अल्लाह फ़र्ज़ कया आहिनि उन जी ॻणप खे पूरो कयो। वली तुकब्बिरुल्लाह ऐं घुर्जे त तव्हां किब्रियाई खे बयानु करो वॾाई बयानु करियो किब्राई बयानु कयो अल्लाह जी अला मां हदाकुम उन ॻाल्हि ते जेका हुन तव्हांखे यानी कहिड़ी ॻाल्हि ते जेका हुन तव्हांखे हिदायत ॾिनी हिदायत अता कई अल्लाह ताला तव्हांखे। वलअल्लकुम ऐं शायदि के तव्हां तशकुरून शुक्र अदा कयो। व इज़ा सअलक इबादी ऐं जॾहिं तव्हां खां पुछनि मुंहिंजा बंदा अल्लाह ताला नबी पाक खे फ़रमाए रहिया आहिनि त जॾहिं तोखां पुछनि मुंहिंजा बाना मुंहिंजा बंदा अन्नी मुंहिंजे बारे में फ़इन्नी त बेशक आऊं क़रीब आऊं तमामु वेझो आहियां
अल्लाह ताला हर बंदे खे तमामु फ़रमाए रहियो आहे त आउं पंहिंजे हर बंदे जे वेझो आहियां। उजीबु दावति दाई क़बूल कयां थो पुकारण वारे जो, यानी जेको मूंखां दुआ घुरे थो उन जी पुकार खे क़बूल कयां थो पुकार खे पुकारण वारे जी खे। इज़ा दआनी जॾहिं हू मूंखे पुकारे थो, सॾु करे थो, दुआ घुरे थो। फल यस्तजीबू, पोइ घुरिजे त हू बि क़बूल करे, यानी चयो मञे, ली मुंहिंजा हुकुम, यानी पोइ बंदे खे बि घुरिजे त अल्लाह जो फर्मा बरदार थिए। वली युमिनो, ऐं घुरिजे त हू मूं ते ईमान आणे बि मुंहिंजे लाइ, लअल्लहुम, ताके उहे यरशुदून, उहे हिदायत याफ़्ता थी वञनि। अल्लाह ताला फरमाए रहिया आहिनि त बंदे खे घुरिजे त मुंहिंजो हुकुम मञे, मूं ते ईमान आणे, ऐं जॾहिं ईमान आणी अल्लाह जा हुकुम मञिबो आहे त अल्लाह ताला हिदायत नसीब कंदो। उहिल्ल लकुमुल लैलत सियाम रफ़थु इला निसाइकुम, हलाल कयो वियो तव्हांजे लाइ रातुनि में रोज़नि जी पंहिंजी औरतुनि सोबत करणु पंहिंजी औरतुनि सां। हुन लिबासुल लकुम, उहे आहिनि लिबास तव्हांजे लाइ, व अंतुम लिबासुल लहुन, ऐं तव्हां आहियो लिबास हुननि जे लाइ। अलिम अल्लाहु अन्नकुम, ॼाणे वरितो अल्लाह बेशक तव्हां, कुंतुम हुआ, तख्तानून, ख़यानत कंदा, अनफुसकुम, पंहिंजे नफ़्सनि सां, फताब अलैकुम, पोइ महिरबान थियो तव्हांखे, अफ़ा अनकुम, हुन माफ़ करे छॾियो तव्हांखे, यानी जेको थी वियो उहो अल्लाह माफ़ करे छॾियो। फल आन बाशिरू हुन, पोइ बसि हाणे सोबत कयो हुननि सां, वबतगू, ऐं तलाश कयो, मां कतब अल्लाहु लकुम, जेको लिखियो आहे अल्लाह तव्हांजे लाइ, वकुलू, ऐं खाओ, वशरबू, ऐं पियो, हता एसिताईं जो, यतबय्यन लकुम, वाज़े थी वञे तव्हांजे लाइ, अल ख़ैतुल अबियदु, धाॻो अछो, ख़ैतुल असवद, कारे धागे खां, यानी सुबुह जी धारी राति जी धारी खां अलॻि नज़र वाज़े थी वञे, मिनल फजर, फजर जे वक़्तु, सुम, पोइ अतिमुस्सियाम, पूरो कयो रोज़े खे, इलल लैली, राति ताईं, वला, ऐं न तुबाशिरू हुन, तव्हां सोबत कयो हुननि सां, यानी पंहिंजे ज़ालुनि सां, व अंतुम, जॾहिं त तव्हां आकिफ़ून, एतिकाफ़ में वेठल हुजो, फिल मसाजिद, मस्जिदुनि में। तिल्क हुदूदुल्लाही, इहे आहिनि हदूं अल्लाह जूं, फला पस न तक़रबूहा, इन्हनि जे वेझो वञो, कज़ालिक, अहिड़ी तरह, युबय्यिनुल्लाहु, बयान करे थो अल्लाह, पंहिंजा वाज़े करे थो अहकाम, आयात ही, पंहिंजे निशानियुनि खे, पंहिंजे आयात खे, लिन्नासी, माण्हुनि जे लाइ, लअल्लहुम, शायदि के हू, ताके उहे, यत्तक़ून, परहेज़गार थी वञनि, मुतक़ी थी वञनि। वला, ऐं न तकुलू, तव्हां खाओ, अमवालकुम, पंहिंजा माल, बैनकुम, हिक ॿिए में, पाण में, यानी हिक ॿिए जे माल खे पंहिंजो पाण में, बिल बातिली, बातिल तरीक़े सां हिक ॿिए जे माल खे न खाओ, व तुदिल्लू, ऐं तव्हां उन्हनि खे न ॾियो, बिहा, उन माल खे, इलल हुकाम, वॾनि ॾांहुं, या हाकिमनि जी तरफ़ उन ॿियनि जे माल खे न मोटायो, लिताकुलू, ताकी उहे खाइनि उन मां, फ़रीक़न मिन अमवालिनास, ताकी उन मां खाए हिकिड़ो गिरोह उन माल मां, माण्हुनि जे माल मां, बिल इस्मी, गुनाह सां, व अंतुम तालिमुन, जॾहिं त तव्हां इहो ॼाणंदा आहियो, तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर बि आहे, उन जे बावजूदि तव्हां ॿियनि जे मालनि खे वॾेरनि न लोटायो, वॾनि खे ॾियो, ऐं उन मां हिकिड़ो हिसो तव्हां पाण बि खाओ, त इहो ग़लति तरीक़ो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।